अचो जी गेम ख़बर है हिकिड़े हथ सां खणणु ॿियो हथ न आहे विझणो ठीकु है जी तो पोइ तव्हांखे टाइम ॾींदो मां हिकिड़े मिनट जो हिकिड़े मिनट में केतिरा बॉल थो विझे इहो ज़रूरी आहे ठीकु है जी ॿ मुंहिंजूं अदियूं पहिरियां अचो शाबाश ही वठो शाबाश अचो जी सबर टाइम ॾींदुसि मां त पोइ टाइम म्यूज़िक स्टार्ट एक ही हाथ शाबाश वेरी गुड शाबाश अंदर कर दो जाने दो म्यूजिक जाने दो जी नाइन एट ओके जी थैंक यू वेरी मच घणा बाल आहिनि भाई ही ना है ही रहे छा मुंहिंजा छोकरा मिलियल बिलियल था लॻनि इन्हनि माण्हुनि सां हा छा घणा आहिनि पंज कंहिं कया हिन जा पंज ऐं हुन जा उसके 7 है वाह वाह भाई ज़बरदस्त ताड़ियूं हिन जे लाइ अदीअ लाइ त पंजनि वारी खे त क्विज़ जो जूस ॾी असां चवंदासीं त घर हली पंहिंजी जॻह ते वियो शाबाश क्विज़ वारनि जो ख़ूबसूरत तव्हांजे लाइ तोहफ़ो जी अचो अदी ये प्लेट खणी आहे ऐं जीअं घर में पंहिंजे मुड़ुस खे मां ॾींदी आहियां ईअं ई तरीक़े सां असांखे बाल खणी हुन में विझणो आहे ऐं जॾहिं मां काउंटिंग करायां त म्यूज़िक उन महिल बंदि कजो ठीकु आहे जी थैंक यू वेरी मच जी म्यूज़िक ओके जी काउंटिंग सां गॾु गॾु न जब मैं काउंटिंग शुरू कराया तो उन मतलब म्यूज़िक बंदि कयो वञे सिर्फ़ु काउंटिंग होंगी थैंक यू सर थैंक यू वेरी मच मुझे डायरेक्टर ज़फ़र जिसकाणी लाइ ताड़ियूं थी वञनि भई हाँ घणो थियो छा थियो 779 वाह दी वाह क्या बात है मुझी भेण जी नव भाई अतिन के गिफ्ट जो बिनी के जी मलिका मसाला वारनि जो तव्हां सां गिफ्ट ईंदो मलिका मसाला जो तव्हां सां गिफ्ट ईंदो थैंक यू वेरी मच ऐं अदीअ सां ईंदो GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स वारो जो ही ख़ूबसूरत गिफ्ट ऐं हुन सां गॾु गॾु कोई जूस बि ॾींदा मुंहिंजी भेण खे जल्दी शाबाश ऐं पांडा वारे जो बि गिफ्ट तव्हां सां गॾु ईंदो छा यादि कंदी मुंहिंजी भेण ज़ोरदार ताड़ियूं